साईं रोज़े जी हालत में पबजी गेम खेलण जायज़ आहे? पीर बख्श महर साहब। रोज़े जी हालत में जेको भी कम शरीयत जी नज़र में गुनाह हुआ, हिकिड़ा त उहे शयूं आहिनि जंहिंसां रोज़ो टुटंदो आहे। खाइण पीअण सां या हमबिसरी करण सां रोज़ो बिल्कुलु ख़तम थी वेंदो आहे, टुटी वेंदो आहे। पर जेके कम शरीयत जी नज़र में गुनाह हुआ आहिनि, जीअं गाना ॿुधणु, बदनज़री करणु, ग़ीबत करणु, चुगली करणु, कूड़ ॻाल्हाइणु, इहे जेके बि कम शरीयत जी नज़र में गुनाह हुआ आहिनि, इहे कम इन्हनि मंझां को बि हिकिड़ो कमु जेको मुसलमान रोज़े जी हालत में कंदो त उनजो रोज़ो मकरूह थी वेंदो। चाहे पोइ उहो रोज़ो रखी करे फिल्मूं ॾिसे, ड्रामा ॾिसे, पबजी खेॾे, कोई बि अहिड़ो गुनाह जो कमु करे त उनजो रोज़ो मकरूह आहे। मकरूह जो मतिलबु छा आहे त उनजो रोज़ो उनजे ज़िम्मे खां लही वेंदो, पर उन रोज़े जो उनखे सवाबु न मिलंदो, यानी सॼो ॾींहुं उहो बुखियो रहियो बसि। साईं रत वहण सां नमाज़ पढ़ी सघिजे थी? ग़ुलाम मुस्तफ़ा शर साहब। नमाज जी हालत में जेकॾहिं कंहिं नमाज़ी जे जिस्म जे कंहिं बि हिसे मां रत वहे थी, नक मां रत अचे या कन मां या कंहिं बि ज़ाहिरी हिसे मां रत वहे थी, त रत वहण सां उनजो वुज़ू बि टुटी वेंदो ऐं उनजी नमाज़ बि ख़तम थी वेंदी। दोबारा उहो वुज़ू करे दोबारा नमाज़ पढ़े। रत जेकॾहिं वही न आहे बल्कि सिर्फ़ु ज़ाहिर थी आहे। बाज़ मरतबा मच्छर जेकॾहिं इंसानु खनंदो आहे त थोरी खल लहंदी आहे ऐं रत ज़ाहिर थी बीहंदी आहे, वहंदी न आहे, उन जॻह थो तजावुज़ न कंदी आहे, सिर्फ़ु ज़ाहिर थी बीहंदी आहे। त ज़ाहिर थी बीहण सां उनजो वुज़ू बि न टुटंदो ऐं उनजी नमाज़ बि न टुटंदी। जॾहिं रत निकिरी करे पंहिंजे उन हिसे खां वही वञे, तजावुज़ करे वञे, पोइ उनजो जेको आहे वुज़ू बि टुटंदो ऐं नमाज़ बि टुटंदी। साईं हिंदू मस्जिद में अची सघे थो? भाई माशूक साहब। हिंदू जेकॾहिं उनजो जिस्म बि पाक आहे ऐं कपिड़ा बि पाक आहिनि त अहिड़ो हिंदू कंहिं तक़ाज़े जे करे मस्जिद में अची सघे थो, छो त नबी साईं जे ज़माने में बनु सक़ीफ़ वारा जेके ग़ैर मुस्लिम हुया, नबी साईं वटि ईंदा हुया ऐं नबी साईं उन्हनि खे मस्जिद में राति रहाई हुई। त इन एतबार सां हिंदू बि मस्जिद में अची सघे थो। बाज़ मरतबा मुसलमान शादी कंदा आहिनि त मस्जिद में निकाह जो इहतिमाम कंदा आहिनि ऐं हिंदू खे बि दावत हूंदी आहे त हिंदू निकाह में शिरकत जे लाइ पाकीज़ा हालत में मस्जिद में अची सघे थो। हा, जेकॾहिं को मुर्तद आहे, हिकिड़ो हूंदो आहे आम ग़ैर मुस्लिम, हिंदू हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, केर बि आहे, लेकिन हिकिड़ो हूंदो आहे मुर्तद, यानी जेको इस्लाम में अॻे हुयो पोइ इस्लाम खां फिरी वियो, त अहिड़े शख़्स खे पंहिंजी कंहिं बि मजलिस में शरीक न कजे, जेको मुर्तद आहे। आम ग़ैर मुस्लिम खे मस्जिद में अचण जी इजाज़त आहे पाकीज़ा हालत में। मुर्तद खे मस्जिद में पंहिंजी शादी में कंहिं बि मजलिस में अचण जी इजाज़त न आहे, उन सां बाइकाट करणु ज़रूरी आहे। साईं उधार ते शइ वठी विरहाइणु क़बूल आहे या न, जंहिंखे असां सिंधीअ में रखत चवंदा आहियूं। कर्ज़ वठणु ऐं वरी उन कर्ज़ सां नफ़ली सदको करणु, इहो ख़ामख़ा पाण खे मुशक़त में विझण वारी ॻाल्हि आहे, छो त कर्ज़ जी अदायगी वाजिबु आहे ऐं सदको जेको नफ़ली आहे उहा त हिकु नफ़ली शइ आहे, फ़र्ज़ वाजिब त न आहे। नफ़ली इबादत जे लाइ पंहिंजे मथां हिकिड़ी शइ वाजिबु करणु, इहा बेवकूफ़ी आहे। जेकॾहिं तव्हां वटि पाण वटि ताक़त आहे त पोइ तव्हां नफ़ली सदको या ख़ैरात कयो, का शइ विरहायो। पाण वटि ताक़त न आहे त ख़ामख़ा पाण खे मुशक़त में विझी कर्ज़ वठी करे ख़ैरात करणु या का बि शइ विरहाइणु, इहो मुनासिबु न आहे। हा, बाज़ मरतबा ईअं हूंदो आहे त कंहिं माण्हू जा पैसा घर हूंदा आहिनि या बैंक में हूंदा आहिनि ऐं फिल फौर उनखे का शइ काथों ख़रीद करे कंहिं मदरसे में, कंहिं मस्जिद में या कंहिं जॻह ते तक़सीम करणी हूंदी आहे। उनखे यकीन आहे त मां वटि घर में या बैंक में पैसा जाम आहिनि, मां कुझु देरि खां बाद या कुझु ॾींहंनि खां बाद इहो कर्ज़ लाहे छॾींदुसि, त अहिड़ी आसानी जी सूरत में माण्हू ख़रीद करे का शइ कर्ज़ वठी करे विराए सघे थो। बाक़ी अहिड़ी ताक़त न आहे त ख़ामख़ा पाण खे मुशक़त में विझणु, इहो सही न आहे।
मुफ़्ती साहब, जंहिं औरत जो मुड़ुसु वफ़ात करे वञे उहा औरत केतिरा महीना इद्दत गुज़ारींदी ऐं इद्दत जे दौरान बीमारी जे करे या बेनज़ीर वारा पैसा वठण लाइ घर खां ॿाहिरि निकिरी सघे थी? जंहिं औरत जो मुड़ुसु वफ़ात करे वञे उन जे लाइ ज़रूरी आहे त 4 महीना 10 ॾींहं इद्दत गुज़ारींदी। मुड़ुस जे घर 4 महीना 10 ॾींहं इद्दत गुज़ारींदी। इन ॾिहाड़नि जे अंदरि सींगार करणु या बग़ैर कंहिं शरई उज़र जे घर खां ॿाहिरि वञणु उन जे लाइ जाइज़ न आहे। हा, जेकॾहिं को शरई उज़र आहे, उहा बीमार थी पई आहे, इलाज जे लाइ वञी सघे थी, या जंहिं घर में रहे थी पई उहो किराए जो घर हो, किरायो अदा करण जी ताक़त न आहे, मकान मालिक घर खां कढण जी धमकी ॾिए थो, त इन मजबूरी जे करे बि निकिरी सघे थी। या घर इंतिहाई पुराणो आहे, किरण जो ख़दशो आहे, निकिरी सघे थी। या इन तरीक़े सां पंहिंजे पेट पालण लाइ कोई ॿियो ज़रियो माश न आहे, कोई आमदनी न आहे, त इन मजबूरी जे करे बि ॾींहं में ॿाहिरि वञी सघे थी ऐं राति थियण खां पहिरियां वापसि अचे। इद्दत वारी औरत जे लाइ राति जो घर खां ॿाहिरि रहणु कंहिं बि हालत में जाइज़ न आहे। ॾींहं जो मजबूरी जी सूरत में इलाज जे लाइ वञे, या जीअं बेनज़ीर वारा पैसा आहिनि, इन खां अलावा ॿी काई उन वटि इनकम न आहे, आमदनी न आहे, त इन मजबूरी जे करे उहा औरत घर खां ॿाहिरि निकिरी सघे थी। सिज लहण खां पहिरियां उनखे घर वापसि अचिणो आहे। अल्लाह से सम्झणी तो।